चीफ जस्टिस उमर अता बंदयाल समेत सुप्रीम कोर्ट के 8 जजन खिलाफ सुप्रीम जुडिशियल काउंसिल में रेफरेंस दाखिल कयो वियो आहे। रेफरेंस में चीफ जस्टिस समेत अदालती सुधारन वारे बिल खिलाफ दरख्वास्तन ते ॿुधणी कंदड़ बेंच में शामिल 8 जजन के बरतरफ़ करण जो मुतालबो कयो वियो आहे। मियां दाऊद एडवोकेट तरफ़ां सुप्रीम जुडिशियल काउंसिल में 8 जजन खिलाफ रेफरेंस दाखिल कयो वियो। रेफरेंस आइन जे आर्टिकल 209 ई जजिस कोड ऑफ कंडक्ट जे शिकन 3 खां 6 ऐं 9 खे बुनियाद बणायो वियो। रेफरेंस में चीफ जस्टिस उमर अता बंदयाल के सिवाय 8 जजन जस्टिस एजाजुल हसन, जस्टिस मुनीब अख्तर, जस्टिस मुजाहिर नकवी, जस्टिस मोहम्मद अली मजहर, जस्टिस आयशा ए मलिक, जस्टिस हसन अजहर रिजवी ऐं जस्टिस शाहिद वहीद खे धुर बणायो वियो आहे। रेफरेंस में चयो वियो आहे त चीफ जस्टिस पार्लियामेंट में मंजूर कयल बिल के ॿुधणी लाइ मुक़रर करे इख्तियारियूं ओरांघिया आहिनि। चीफ जस्टिस पार्लियामेंट के बिल ते ॿुधणी लाइ गैर कानूनी तौर 8 रुकनी बेंच जोड़ी चीफ जस्टिस बेंच जी पाण सरबराही करे मिसकंडक्ट कयो आहे। रेफरेंस के मतन में चयो वियो आहे त 8 जजन पार्लियामेंट के बिल ते ॿुधणी ऐं उन खे मुअत्तल करे आइनी कानून जी भनकड़ी जो ॾोह कयो आहे। अदालती सुधारन वारे बिल ते अमल दरामद रोकण जो हुकुम मुबशर हसन ऐं एतजाज अहसन केस जी भनकड़ी आहे। रेफरेंस के मतन में वधीक चयो वियो आहे त चीफ जस्टिस पंहिंजे ज़ाती सियासी मुफ़ादन जो तहफ़ुज़ करे ज़ाब्ता इख़लाक़ जी भनकड़ी कई। रेफरेंस में इस्तदा कई वई आहे त सुप्रीम जुडिशियल काउंसिल इंक्वायरी खां पोइ चीफ जस्टिस समेत 8 जजन के बरतरफ़ करण जो हुकुम ॾे। इन रेफरेंस की कापी जस्टिस काज़ी फायज़ ईसा, जस्टिस तारिक मसूद, जस्टिस मंसूर अली शाह के भी मोकली वई आहे।